न्यूज़ अवां शेयर कंदासीं। ठिकराठ में मुबैना आपघात कंदड़ नारी खे कार इल्ज़ाम क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पोस्टमार्टम कराइण बाद नारी मलिक जो मड़ वारसनि हवाले करे छॾियो आहे। नारी जी अमड़ बयान ॾिनो आहे त कार इल्ज़ाम हेठि नियाणी खे पीउ साथियुनि सां गॾिजी घुटा ॾेई क़त्ल कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। ठिकराठ में मुबैना आपघात कंदड़ नारी खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पोस्टमार्टम कराइण बाद नारी पठाणी मलिक जो मड़ वारसनि हवाले करे छॾियो आहे। नारी जी अमड़ बयान ॾिनो आहे त कार इल्ज़ाम हेठि नियाणी खे पीउ साथियुनि सां गॾिजी घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। ठिकराठ में मुबैना आपघात कंदड़ नारी खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पोस्टमार्टम कराइण बाद नारी पठाणी मलिक जो मड़ वारसनि हवाले करे छॾियो आहे। नारी जी अमड़ बयान ॾिनो आहे त कार इल्ज़ाम हेठि नियाणी खे पीउ साथियुनि सां गॾिजी घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ठिकराठ में मुबैना आपघात कंदड़ नारी खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पोस्टमार्टम कराइण बाद नारी पठाणी मलिक जो मड़ वारसनि हवाले करे छॾियो आहे। नारी जी अमड़ बयान ॾिनो आहे त कार इल्ज़ाम हेठि नियाणी खे पीउ साथियुनि सां गॾिजी घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मजीद महर। जी मजीद, ठिकराठ में मुबैना आपघात कंदड़ नारी खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक कहिड़ा तफ़सील नवां ॾागा कजो। कल रात थाणो मुबारकपुर जी हद कोट घटी मल्क में एक 20 साला पठानी मल्क फौत थी हुई, जंहिंजो जेको वारसनि ख़ुदकुशी ॼाणाई हुई। पर जॾहिं लाश दफ़नाइण विया त मुबारकपुर पुलिस उनखे लाश दफ़नाइण न ॾिनो ऐं उहो पोस्टमार्टम लाइ रवानो कयो तालका पनवा के। जॾहिं त उते उनजी वालदा ऐं उनजी भेण नारी खे क़त्ल करण जो इंकशाफ कयो आहे। जॾहिं त मुबारकपुर पुलिस जांच में लगी पई आहे, पर हिन वक़्त ताईं उहो बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीकु आहे मजीद महर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।